अस्सलाम वालेकुम। केरु वेंदो कुर्सी ते अॼु हैदर कादरी हिकु अहिड़े महिमान खे अव्हां जे साम्हूं विहारींदो। सभ खां पहिरियां ही टे कुर्सियूं अॼु तव्हां ॾिसो, हर रोज़ वांगुरु कुर्सियूं त टे आहिनि, पर हिन में थोरी चेंजिस कंदा आहियूं। वज़ीर आज़म, मर्द ऐं औरत, अॼु ही टे कुर्सियूं आहिनि ऐं अॼु जेको महिमान असांजो हिन कुर्सियुनि ते वेहंदो उहो अव्हां जे लाइ इनक्रेडिबल बि हूंदो, इंट्रस्टिंग बि हूंदो ऐं इंफॉर्मेटिव बि हूंदो। इंसान जो जॾहिं बि असां ज़िक्र कंदा आहियूं त असांखे सभ खां पहिरियां ॿ शयूं वेंदियूं आहिनि, हिकु औरत, ॿियो मर्द। पर हिकु टीं दुनिया बि आहे जंहिं ते असांजी तमामु घटि तवजो वेंदी आहे ऐं उहा काफ़ी हसास दुनिया आहे। ईअं ई अॼु जो असांजो हसास ऐं तमामु प्यारो महिमान जेको अॼु असां तव्हांजे साम्हूं असांजे शो में जेंडर इंटरएक्टिव अलायंस जो प्रोग्राम मैनेजर, जेका शख़्सियत जंहिंखे खणी ईअं चवां त हिकु प्यारी शख़्सियत, ख़ूबसूरत शख़्सियत, ज़हरिश ख़ान। अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? मां बिल्कुलु ठीकु आहियां। सभ खां पहिरियां त तव्हांखे ऐं तव्हांजी कम्यूनिटी खे हैदर कादरी तरफ़ां सलाम हुजे। थैंक यू सो मच। ऐं अॼु टे कुर्सियूं जॾहिं बि असां लॻाईंदा आहियूं त पहिरियां त मां उन्हनि खे वज़ीर आज़म जी कुर्सी ते विहारींदो आहियां, पर अॼु मां चाहियां थो त तव्हांजी मर्ज़ी ते तव्हांखे छॾिजे त ज़हरिश ख़ान वेहणो त हिन टिनि कुर्सियुनि ते आहे, सभ खां पहिरियां पंहिंजी मर्ज़ी सां कहिड़ी कुर्सी ते वेहंदी? सभिनि खां पहिरीं हिन में ॿ जेंडर जी जेकी न कुर्सी आहे, पर मुंहिंजे जेंडर जी न आहे। ID कार्ड असांजा ठहनि था त थर्ड जेंडर हुजणु घुरिजे, पर मां पर ॿुधो, जेंडर जी कुर्सी इन तव्हांजे जेंडर जी कुर्सी इन जे करे कोन्हे त असां उहे कुर्सियूं लॻाईंदा आहियूं जेका शख़्सियत न हूंदी आहे उहा। ओके, ठीकु आहे। त हाणे तव्हां कहिड़ी कुर्सी ते वेहणु पसंदि? पर हाणे फ़िलहालु मां हिन मुल्क में पाकिस्तान में रहंदड़ ज़िम्मेदारी आहियां वज़ीर आज़म जी, त मां वज़ीर आज़म ॾाढे वेहंदुसि। ज़हरिश वज़ीर आज़म जी कुर्सी ते सभ खां पहिरियां हिननि पाण चयो आहे त वेहंदियूं, सो तव्हां प्लीज़ कुर्सी ते वेहो वज़ीर आज़म जी ते। ऐं असां उहो ई सवाल कंदासीं, छो त तव्हांखे ख़बर आहे नाज़रीन त हर इंसान जे अंदर में कुझु न कुझु ज़रूरु हूंदो आहे। हर इंसान, ख़ुदा जी का बि ख़ल्क़ियल शइ आम न आहे, भली असांजी सोच, असांजी इल्मी गुरबत ज़रूरु हूंदी आहे जंहिंजे करे असां कंहिंखे ख़ासि आम त चई विझंदा आहियूं, पर असांजी एतिरी पहुच न हूंदी आहे। ईअं ई ख़ुदा जी ही मख़लूक आहे ऐं तमामु वसी ऐं बहितरीनु मख़लूक आहे। कुझु त सम्झी करे अलाह पाक हिननि खे ठाहियो आहे। सो अहिड़े क़िस्म जी प्यारी मख़लूक अलाह जी मां अॼु उन्हनि जो ओपिनियन वठणु चाहींदुसि त जेकॾहिं मर्द ऐं औरत वज़ीर आज़म थी सघनि था, पर जेकॾहिं ही ट्रांसजेंडर जेके असांजो प्यारो ऐं प्यारी असांजी ज़हरिश, छो प्यारो मां महिमान पियो चवां, ठीकु आहे न, ऐं ज़हरिश तमामु प्यारी। सो प्यारी ज़हरिश, सभ खां पहिरियां अॼु तव्हां खां जेको मुंहिंजो पहिरियों सुवालु आहे, ज़हरिश जेकॾहिं वज़ीर आज़म हुजे हा त कहिड़ो अहिड़ो कानून आहे जेको ज़हरिश खे हिन मुल्क में न वणंदो आहे, उहो पहिरियों बंदि कराए? सभिनि खां पहिरियों त कानून जेको असां वटि आहे न, उहो सेग्रीगेशन में आहे। अमीरनि जो अलॻि कानून आहे, ग़रीबनि जो अलॻि कानून आहे। जॾहिं अगरि मां वज़ीर आज़म जी हैसियत सां आहियां त मां पहिरीं हीअ चवंदुमि त इहो जेको सेग्रीगेशन आहे न, इहो ख़तमु कयां। छो त असांजे मुआशिरे में जेके मां पाण हिकु अंडर प्रिविलेज कम्यूनिटी सां आहियां, त असांजे मुआशिरे में जेके न ग़रीबी आहे, अमीर ॾींहुं ॿ ॾींहुं वधंदो थो वञे। अमीर जेको आहे साउथ सिटी में थो वञे, ॿियो ग़रीब जे लाइ जेके आहिनि सिविल हॉस्पिटल में बि पूरा इतमाम न आहिनि। ठीकु आहे, त सभिनि खां पहिरियों त अगरि मुंहिंजी वज़ारत आई त पहिरियों त इहो सेग्रीगेशन ख़तमु थियो वेंदो। जेके इहे क्लासिस डिफाइन थियल आहिनि, इहे क्लासिस ख़तमु थींदी। ॿियो, नेपोटिज़म खे ब्रेक कंदमि। ओपन मेरिट हुजे हर शइ, नेपोटिज़म न। असांजे में छा आहे, मां साईं ज़रदारी जो माण्हू आहियां। नेपोटिज़म असां वटि जेका पंहिंजा नवाज़ाई असां कंदा आहियूं पंहिंजनि माण्हुनि खे, इन जे लाइ तव्हां वटि को फार्मूलो आहे? छो त जेकॾहिं तव्हां वज़ीर आज़म थींदव त तव्हां जे साम्हूं वॾी रुकावटूं हूंदियूं, बिल्कुलु तव्हांजे साम्हूं अपोज़िशन हूंदियूं, बिल्कुल तव्हांखे मुल्की पॉलिसियुनि खे बि ॾिसणो पवंदो, बिल्कुलु तव्हांजे साम्हूं। छो त हिन वक़्तु त तव्हां चई था वञो, पर जंहिं वक़्तु जेकॾहिं ज़हरिश ख़ान वज़ीर आज़म थी वेंदी त उन वक़्तु सिचुएशन
ॿी हूंदी त पोइ तव्हां वटि कहिड़ो फार्मूलो आहे हिननि खे ख़तमु करणु? भई ॾिठो वञे त अपोज़िशन जी सिर्फ़ु बैड प्रैक्टिसिस खे न ॾिठो वञे, अपोज़िशन जी जेके बेस्ट प्रैक्टिसिस आहिनि उन्हनि खे बि ॾिसो। हाणे ॾिठो वञे त असांजे मुल्क में छा थो थिए त अगरि अपोज़िशन जी पहिरें हुकूमत हुई त उनखे वरी ॿियो कुझु इम्प्लीमेंटेशन कराइण ई नथा ॾियनि। मतिलबु जिन्हनि जी हुकूमत आहे, फॉर एग्ज़ाम्पल पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे त उहो न त PMN खे कोई मौक़ो ॾिए थो, न ANP खे मौक़ो ॾिए थो, कंहिंखे बि नथो ॾिए। मुंहिंजो कमु इहो आहे की जेतिरी अपोज़िशन आहिनि उन सभिनि खे जेको न गॾु हलाइणो आहे, अगरि छो त नए आइडियाज़ खे ॾिसणा आहिनि। ठीकु आहे। ॿियो सेकेंडली इन्वॉल्वमेंट ऑफ यूथ इलाही ज़रूरी आहे। अॼुकल्ह जेतिरा बि हाणे चयो वञे त अॼुकल्ह जी हुकूमत इलाही यूथ स्पेसिफिक आहे, मगर कोई बि हुक्मरान यूथ मां नज़र नथो अचे, इलाही घटि इलाही घटि। उहो ई जेके न पोइ छा चवंदा आहिनि ओल्ड सिटीज़न असांजा, ओल्ड सियासतदान पर न। अच्छा, तव्हां जेकॾहिं वज़ीर आज़म थियो त पाकिस्तान जा जेके हेठि जेके बि उहिदा आहिनि, छो त हिन सीट ते मां उन्हनि खे पंहिंजे महिमान खे वेहारींदो त हीउ उहो वज़ीर आज़म आहे जेको मुकमल पूरे पाकिस्तान मां सभु सीटुनि सां खटियो आहे। ठीकु आहे, त तव्हां पंहिंजे कम्यूनिटी जे माण्हुनि खे रखंदव या ॿियनि खे बि रखंदव? ज़रूरी न आहे, जिते डिपेंड्स ऑन ओपन मेरिट। ठीकु आहे। हा, पर हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु चवंदमि, जिथे तव्हां एॾे माई ऐं भाइयुनि खे जेको आहे मर्द औरतनि खे तव्हां चेक कयो आहे, हाणे असांजी हाणे वज़ारत असांखे बि मिले। जॾहिं आइडेंटिटी ॾिनी अथव त वज़ारत बि ॾियो। ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे, अगरि हे त अॼु असांखे जेको आहे न उहो छा अंडर प्रिविलेज पिसियल तबिको, मतिलबु जेको निगलेटेड तबिको असांखे हाणे सम्झो थो। अॼु खां 200 साल पहिरें हली वञो त असां ख्वाजा सिरा बादशाहनि जा एडवाइज़र बि हुयासीं, इमानत दयानतदारी जी असां मिसाल हुयासीं, शाही ख़ज़ानो असांजे हथ में हूंदो, रानियुनि जी रखवाली असां कंदा हुयासीं। ठीकु आहे। ॿियो लास्ट जेकी हुकूमत दिल्ली में बादशाह जी हुई, जंहिं नूरजहां जे लाइ महल ठाहियो, उन्हनि जी ख़िलाफ़त ख़तमु थियण ते हिकिड़े उन्हनि जी जेकी बादशाह जी जेकी रिस्पॉन्सिबिलिटी उहा हिकु ख्वाजा सिरा संभाली। ऐं मतिलबु हिन में थोरी स्टडी करणी मूंखे बि आहे। उहो इन जे करे बि हूंदो त कोई मर्द अंदरि दाख़िल न थी सघंदो हुयो, ख्वाजा सिराई अंदरि घर में ज़्यादातर वक़्तु गुज़ारींदा हुया। छो त तमामु ज़बरदस्त। ऐं मां हिकिड़ो ॿियो सुवालु तव्हां खां ज़रूरु पुछणु पसंदि कंदुसि हिते, त जेकॾहिं ज़हरीश ख़ान वज़ीर आज़म आहे, सिंध में रहूं था त असां सिंधी हिन वक़्तु चैनल ते पंहिंजी ॿोली में प्रोग्राम करे रहिया आहियूं, त सिंध में गवर्नर सदर पाकिस्तान खे सिफ़ारिश करे तव्हां कहिड़ो लॻाईंदो? तव्हांजी नज़र में केरु बेस्ट गवर्नर हूंदो, पोइ चाहे तव्हांजी कम्यूनिटी में हुजे या तव्हांजी कम्यूनिटी में न बि हुजे? सभु त अची खाई विया आहिनि, हाणे को नयो अचणु घुरिजे जेको वाक़ई डेडिकेशन सां गॾु। केरु आहे तव्हांजी नज़र में? छो त हिन वक़्तु तव्हां वज़ीर आज़म जी कुर्सी ते वेठा आहियो, पोइ जेकॾहिं तव्हां ईअं सोचींदो त तव्हां बि पोइ ईअं 5 साल ज़ाया करे छॾींदा? न सोचींदासीं न, मगर हिन वक़्तु अगरि जेको यूथ जे मथां सभिनि खां वधीक स्पेसिफिक अगरि प्रमोट आहे त मां चवंदुमि बिलावल भुट्टो ज़रदारी हुजे। बिलावल भुट्टो ज़रदारी गवर्नर जे अगरि सिंध जो स्पेसिफिक कयो वञे, छो त हुननि जे हुकूमत खां पोइ जेके यूथ खे इलाही वधीक प्रमोट कयो वियो आहे, छो त यूथ पाकिस्तान जो सभिनि खां वधीक वॾो हिसो आहे। 64% पाकिस्तान में यूथ आहे, पर असां में जेके न सभिनि खां जीअं ॿिया मसइला ॿिया रोइनि था, उहे असांजी जेके आहे न मतिलबु यूथ बि उअं ई रोए थी। ॾिठो वञे त पहिरीं ॻाल्हि आहे, बीइंग अ वज़ीर आज़म मुंहिंजी इहा रिस्पॉन्सिबिलिटी हुजे त मां पुअर्टी खे ओवरकम कयां। पुअर्टी खे ओवरकम हीअं बि कजे, हाणे जीअं अगरि यूरोपियन कंट्रीज़ जी अगरि एग्ज़ाम्पल ॾिठो त 18 साल ताईं ॿार जी जेकी ज़िमेदारी आहे, स्टडीज़ एक्सपेंसिस ईच एंड एवरीथिंग हुकूमत जी ज़िमेदारी आहे। मां उहो कल्चर पाकिस्तान में आणींदुसि। अच्छा, छा त की ग़रीब जो ॿार बि ज़ैबिस्ट में पढ़ी सघे, ॿियो अमीर जो ॿार बि जेको न की कराची यूनिवर्सिटी में पढ़ी सघे, छो त इहे जेकी सेग्रीगेशन आहिनि। इहो मुंहिंजो सुवालु हुयो, तव्हां माशाल्लाह इन जो पाण ई जवाबु ॾेई छॾियो आहे। इहो जेको तबक़ाती तालीम जो जेको निज़ाम आहे, जेको 1980 में त सभु इक्वल पढ़ूं पिया हिक ई स्कूलनि में, सरकारी स्कूल्स में, उनखां पोइ हीउ जेको आहे सो तबिको ठही वियो आहे त अमीर जो ॿारु मुख़्तलिफ़ वॾनि स्कूल में, ग़रीब जो। इन जे लाइ कहिड़ो फार्मूलो तव्हां इस्तेमालु कंदो त हिक ई तालीम सभिनि खे मिले? पंहिंजी गवर्नमेंट तालीम सिस्टम खे स्पेसिफिक ठाहियो, मतिलबु हुनजे मथां छोकी इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे। ॾिठो वञे त असांजे माइंड में गवर्नमेंट टीचर्स जेके आहिनि, हिकु त माशाल्लाह उमिरि दराज़ 60 सालनि खां थी बि वियूं, त अञा बि वेही करे स्टाफ रूम में स्वेटर बुनंदियूं आहिनि, पंहिंजे पोटनि जा ॾोटरनि जा कपिड़ा ठाहींदियूं आहिनि।
ठीकु आहे, इहो असांजो कल्चर आहे। मां बेशक अगरि चयो वञे स्कूल आहिनि त उहे टुटियल आहिनि, माण्हू वञनि नथा। स्कूल आहिनि त उनजो सिस्टम न आहे। अंदरि ॿाराड़ी साइड ते ॾिसो त स्कूल अहिड़ा आहिनि जहिड़ा न हुजण जे बराबरि। अगरि क्वालिफाइड टीचर हुजनि, क्वालिफाइड स्कूल सिस्टम हुजे त छो न असांजा ग़रीब जा ॿार बि सुठी इंग्लिश ॻाल्हाईंदा। कानून जो वज़ीर तव्हांजी नज़र में सिंध में केरु हुजे हा पोइ तव्हां हुनखे लॻारायो आहे? कानून जो वज़ीर, कानून जो वज़ीर त असांजी कम्यूनिटी मेंबर मां सां कोई हुजे, कोई हुजे हा? कोई हुजे। केरु आहे उहो? हा, को अहिड़ो नालो? मां चईंदीसि आहियां त मैम बिंदिया राणा जी। मैम बिंदिया राणा, बिंदिया, ठीकु आहे, जेकी उहा शख़्सियत आहिनि जिन्हनि ट्रांस मूवमेंट खे स्टार्ट कयो पाकिस्तान में पहिरीं दफ़ा। सिंध खां ट्रांस मूवमेंट स्टार्ट थी हुई, इहा हिस्ट्री असांजी चए थी 2002 में, जॾहिं कंहिं कोई ॻाल्हाइण ई पसंदि न कंदो। त अॼु अगरि कानून खे अगरि ॾिनो वञे न, छो त मर्द औरत त हर को पिसली थो वञे, ठीकु आहे न। उहो इहे अॼुकल्ह पैसनि जा पुॼारी आहिनि। पैसा जिन्हनि खे ॾियो त माण्हू जेके मौत जिन्हनि जा 302 जो बि जेको केस आहे उहो बि ख़तमु थी थो वञे। इहो त असांजो कानून जो हाल आहे। पर कानून में अहिड़ो हुजे जेको चए पैसा मूंखे खपनि ई न, बसि सज़ा आहे त आहे। ही जेके भॼी करे शादियूं कंदा आहिनि छोकिरा छोकिरियूं, तव्हां वज़ीर आज़म हुजो हा, इन्हनि खे कीअं ॾिसो आहे? इहो कानून पर्सनली मां चाहियां थी त मां इन जे ॾाढी ख़िलाफ़ु आहियां। पर्सनली तव्हां इन जे ख़िलाफ़ु आहियो? ख़िलाफ़ु आहियो। बेशक असांजे इस्लाम में बि आहे त तव्हांखे पूरा हक़ूक़ आहिनि, पर राइट पर्सन हुजणु तव्हांजे लाइ इलाही ज़रूरी आहे। ठीकु आहे, कंहिंजी ॿ सुठी ॻाल्हियुनि सां इंसान सॼी ज़िंदगी जो जजमेंटल न थी वञे। ठीकु आहे न। इंसान जेको न कुझु शइ पाइण जे लाइ इलाही कुझु कंदा आहिनि, ठीकु आहे, जॾहिं उन्हनि खे हासिलु थी वेंदी आहे न, पोइ उहा घर जी मुर्गी दाल बराबरि। अच्छा, फाइनेंस मिनिस्टर केरु हुजे हा तव्हांजी नज़र में? जीअं तव्हां हींअर बिंदिया ॿुधायो, तव्हांखे ख़बर आहे तव्हांजी कम्यूनिटी में, पर तव्हां पंहिंजी आउट ऑफ कम्यूनिटी बि ॿुधाए सघो था। बिल्कुलु। पर जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हांजी कम्यूनिटी में ई छो त असांजी कम्यूनिटी जो हिकिड़ो पूरो मिसाल रहियो आहे त असां ख़ज़ानची जेके न पुराणे दौर में इलाही सुठा हूंदा हुआ, त इहा हिकिड़ी बेस्ट प्रैक्टिसिस आहे। पर बिल्कुलु ज़रूरी न आहे कि हर कम्यूनिटी खे मां मौक़ो ॾियां त पोइ नेपोटिज़म मुंहिंजी तरफ़ां शुरू थी वेंदो। त फाइनेंस जे लाइ मां चवंदमि त जेको इहो बहरिया टाउन वारो अंकल आहे न, छा नालो आहे? मलिक रियाज़। मलिक रियाज़। मलिक रियाज़ खे? मलिक रियाज़ खे उनखे रखंदा? हा, छो त उहा आई डोंट मुंहिंजो जेको ख़्यालु आहे त छो हुन जे तरीक़े सां जेकी हुनजी सोच आहे न, उहो बिल्कुलु न्यू सोच आहे। हिकिड़ी चइण त उहा मतिलबु हिकु पंहिंजी उमिरि रखनि था, एक्सपीरियंस रखनि था, पर हिकु न्यू सोच सां उनजी शयूं क्रिएटिविटी डिज़ाइनिंग। ॿियो हाणे ॾिठो वञे त मां अक्सर क्लिफ्टन जे रोड ते वेंदी आहियां त बैरिया वारी बिल्डिंग ॾिसी न मूंखे बैंकॉक यादि ईंदो आहे। अच्छा, मां चवंदी हेॾी वॾी बिल्डिंग त बैंकॉक में हूंदी, हिते पाकिस्तान में पहिरियों असां छड़ो हबी बैंक ॾिसंदासीं। त डेवलपमेंट साइड ते जेको इंसानु सुठो हुजे त हुनजो बाक़ी एटलीस्ट हुनजी क्रिएटिविटी माइंड मलिक रियाज़ जी खां इलाही ज़बरदस्त। गुड। ॾोहारी जेके ख़ासि करे ॾोह कनि था मुल्क में, मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि ॾोहारियुनि जा। तव्हांजी नज़र में सभ खां वधीक ॾोह कहिड़ो आहे? ऐं जंहिं ॾोहारीअ खे तव्हां फौरी सज़ा ॾियारींदो ऐं उहो कानून पास कंदो त हीअ ॾोहारी मुंहिंजे मुल्क में सभ खां अवल सज़ा जे लाइक़ु आहे? सभिनि खां वधीक जेको ॾोहारी उहो आहे मुंहिंजी नज़र में जेका औरत जी इज़त न करे। ठीकु आहे, औरत अगरि हिन माना जेकॾहिं तव्हां वज़ीर आज़म चओ त जेके औरत इज़त न कंदा उहे टंगिया पिया हूंदा? टंगिया त हाणे टंगिया त इहे त मां मुंहिंजो नोटिफिकेशन हूंदो न। हाणे वज़ीर आज़म जेके ऐलान कया आहिनि हिरेसमेंट जेको करे त हुनखे सफ़ा असां जहिड़ो करे छॾो। उहो अञा ताईं को थियो आहे? अच्छा, ठीकु आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त तव्हांखे इन करे त हिते बीहारियो आहे त तव्हां उहो करे ॾेखारींदव? उहो बसि ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि आहे त मां इहा चवंदमि त जेके न मतिलबु कयो ईअं वञे त औरत जी माण्हू इज़त करनि। छो त औरत उहा शइ आहे त असां जेकी मर्द जी ॻाल्हि कयूं न, मर्द 9 to 5 जॉब कंदो न, घर अची उहो चवंदो मां शहनशाह आहियां, बसि मूंखे हंगण मुटण जे लाइ हर शइ जेकी आहे न उहा हथ ते मिले। ठीकु आहे, पर औरत जेके राति 12 बजे ताईं पंहिंजे बच्चनि सां मुड़ुस सां, वरी पोइ को ॿार खीर ते हुजे हुनजे सां सॼी राति जाॻींदी आहे, हुनजे बावजूद बि हो घर खां निकिरे थी की भाॼी वारे सां खिली ॻाल्हाए थी, उहो हुनजो यार थी थो वञे। मतिलबु तव्हांजी नज़र में वॾो ॾोहारी इहो आहे? इहो आहे। बाक़ी त खाइनि पीअनि त सभई वेठा, करप्शन असां खां वधीक। हा, वज़ीर आज़म हूंदो हुनखे खाइण ॾींदो? पोइ हाणे पॉलिटिक पहले त पोइ सियासत हूंदी ई हिकिड़ी जज़्बात सां, हाणे सियासत थी वई आहे बिज़नेस।
अच्छा ठीकु आहे न ॾिठो वञे असांजे मुल्क में ग़रीब इलेक्शन नथो विड़ी सघे नॉमिनेशन जे लाइ हुनखे 40,000 खपनि 20,000 खपनि सूबाई जे लाइ 40,000 खपनि जेको आहे उहो नेशनल असेंबली जे लाइ ठीकु आहे वरी हुन खां पोइ पंहिंजी 40 लख जी जाइदाद बि शो करे इलेक्शन कैंपेन लाइ 1 करोड़ रुपयो बि तव्हां वटि हुजे पोइ ॿुधायो त अमीर जेको हाणे उहो जेको इन्वेस्ट करे थो उहो खाईंदो त उनखां ट्रबल टिबल हुनखे मिलंदो बि ग़रीब काॾे वञे नाज़रीन ब्रेक जो वक़्तु आहे ज़ैरिश ख़ान असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं काॾे बि न वञिजो छो त नेक्स्ट जेका कुर्सी आहे उहा औरत जी कुर्सी आहे ज़ैरिश ख़ान औरत जी कुर्सी ते वेंदा औरत जेकॾहिं ही मुकमल हुजनि हा त उन हवाले सां असां सवाल कंदासीं ऐं उन खां पोइ मर्द जी कुर्सी ते वेहंदी त मर्द जेकॾहिं मुकमल हुजनि हा त हे कीअं ॾिसनि हा पूरी सोसाइटी खे काॾे बि न वञिजो मूं सां गॾु ई रहिजो केरु वेंदो कुर्सी ते अॼु ज़ैरिश ख़ान वेठी आहे कुर्सी ते वज़ीर आज़म जी कुर्सी खां पोइ मां हिन वक़्तु दावत ॾींदुसि तव्हांखे तव्हां प्लीज़ औरत जी कुर्सी ते अचो थैंक यू भली हीअ कुर्सी असांजी रियल कुर्सी आहे हे रियल कुर्सी आहे मुस्तहिकी मतिलबु सभिनि खां वधीक जेकी ज़ुल्म सहण वारी जेकी जिन्स आहे न उहा औरत आहे हुन में कॾहिं कॾहिं असां बि शामिलु आहियूं अच्छा असां बि शामिलु आहियूं तव्हां बि शामिलु आहियो हा ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असां बि अॼु जेकी मतिलबु तव्हां जेके मर्द आहिनि किथे बि कहिड़े बि साइड ते मर्द आहिनि उहा घर मां औरत निकिरे थी न बुरखो पाए निकिरे त उनखे अञा गौर सां ॾिसंदा ठीकु आहे न तव्हांखे हक़ु आहे तव्हां कंहिंजी पढ़ाई न्याणी बि ॾिसो भेण बि ॾिसो सभु कुझु असां कंहिंखे न ॾिसूं हा हाणे तव्हांखे करे मूंखे न चओ डायरेक्ट माना इनडायरेक्ट चओ मां तव्हांखे नथी चवां मां हिकु जनरलाइज़ ॻाल्हि थी कयां मुकमल जेकॾहिं औरत हुजो हा औरत जी कुर्सी ते वेठा आहियो हिन वक़्तु तव्हां खां पहिरियों सुवालु मुंहिंजो इहो आहे मुकमल जेकॾहिं औरत हुजो हा त केतिरी उमिरि में शादी थी आहे तव्हांजी 25 में 25 कंहिंसां कयो आहे डेफिनेटली के कोई शख़्स अमीर ग़रीब त हिकिड़ी समथिंग एल्स पर मां कंहिं ज़िम्मेदार शख़्स सां कयां ज़िम्मेदार शख़्स जेको ज़िम्मेदारी हुजे हिन वक़्तु उहो अहिड़ो कहिड़ो मर्द आहे जेको फेमस पर्सनैलिटीज़ में जेको तव्हां सम्झो था त हीउ ज़िम्मेदार हुयो उनजो नालो खणी ॿुधायो त जस्ट लाइक हिन सां माना ॾिसो मुकमल त कोई बि न आहे हिन दुनिया में बाक़ी इहो आहे त अगरि मां कंहिं शख़्स अहिड़ो हुजे जेको मतिलबु पाण बि ज़िम्मेदार हुजे नालो त इलाही ज़ैरिश ख़ान नालो खणो नाला इलाही सारा नाला इलाही सारा ओह माय गॉड नाला इलाही सारा आहिनि को हिकिड़ो हिकिड़ो त पोइ मां चईंदुमि सलमान खान सलमान खान जंहिंखे अॼु ताईं कोई परफेक्ट मिली न आहे न उहो शादी थो करे ज़ैरिश ख़ान जेकॾहिं औरत हुजनि हा त 25 साल जी उमिरि में शादी कंदा ऐं उन्हनि जी ख़्वाहिश आहे त उहे सलमान खान सां शादी कंदा तव्हांजी बेस्ट फ्रेंड केरु हुजे हा औरतुनि में उनजो नालो खणो जेके हिन वक़्तु मौजूदु आहिनि औरतूं कहिड़ी फेवरेट या अहिड़ी पर्सनैलिटी मशहूरु रिनाउंड महविश हयात सां तव्हांजी दोस्ती हुजे ॿियो अगरि पॉलिटिशियन में ॾिठो वञे त पंहिंजी शर्मिला फारूकी सां तव्हांजी बेस्ट छो त उहा अञा ताईं जेकी न वॾी नथी थिए न मां 10 साल पहिरियों यूनिवर्सिटी जे दौर में तॾहिं बि हीअं ई अॼु बि ॾिसां थी उहा ईअं ई आहे तव्हां जेकॾहिं औरत मुकमल हुजो आहे त औरतुनि जे लाइ छा कयो सभिनि खां पहिरीं औरतुनि जे एम्पावरमेंट ते कमु कयां एम्पावरमेंट ते जीअं मां वज़ीर आज़म जी सीट ते की ॻाल्हि कई न त जेकी तालीम जी सेग्रीगेशन आहे जेको ग़रीब घराने जी ॿारियूं पैदा थींदियूं छोकिरियूं पैदा थींदियूं उहे पढ़ी ई नथियूं सघनि न हिकु त ज़ोर जेके इहे जागीरदाराना ज़ोर हूंदा आहिनि त जेको असांजा ॻोठ वारा छा चवंदा आहिनि ज़मीदार या साईं जेका सो कॉल्ड साईं चवंदा आहिनि उहे अलाउ न कंदा त ॻोठ जी छोकिरियूं ॿाहिरि पढ़णु वञनि बल्कि हूअ अगरि एज़ अ लीडर हुननि जी ज़िमेदारी हूंदी आहे त हे पढ़नि ज़रूरु त पहिरीं ॻाल्हि तालीम जी सेग्रीगेशन ख़तमु कनि ॿियो हुननि जे मथां इलाही मुंहिंजे मथां हिकिड़ो मतिलबु क़ानूनी कार्रवाई हूंदी जेकी औरत जेका बेशक पीउ बि हुजे भाउ बि हुजे मुड़ुस बि हुजे जेके औरत जी एम्पावरमेंट ते जेको विच में अचे अच्छा शादी तव्हां जेकॾहिं तव्हांजी अरेंज मैरिज कराई वञे हा त मालिकनि जी मर्ज़ी सां तव्हां शादी कयो हा या तव्हां
ज़ोर भरियो आहे पंहिंजी लव मैरिज ते न माइटनि जी शादी माइटनि जी मर्ज़ी सां माइटनि जी मर्ज़ी सां बट पोइ सलमान खान सां त न थिया तव्हां हाँ पोइ न थिया त समथिंग एल्स न थिया उहो त नसीब जी ॻाल्हि आहे हाणे सोचंदी तव्हां बि पंहिंजे जवानी यंग एज में तव्हां बि ऐश्वर्या राय खे ॾिसी करे सोचंदा शायदि मुंहिंजी इहा ज़ाल हुजे हा जेकॾहिं तव्हां सां मुड़ुसु ग़लति करे हा त पोइ तव्हां उन खां अलहदगी कयो आहे या बर्दाश्त कयो आहे उनजी अलहदगी या बर्दाश्त कोई रूल न आहे मां एटलीस्ट हुनजो मतिलबु डेफिनेटली मां हुनजे लाइ जस्टिस त ज़रूरु वठां अलहदगी कोई मक़सदु न आहे छो त अगरि जॾहिं इंसान जा ॿार थी था वञनि असां ॿिन्हिनि जी जेके न म्यूचुअल मिसअंडरस्टैंडिंग जी वजह सां रुली जेका वञे थो उहो ॿार वञनि था ठीकु आहे न पोइ जॾहिं जब अलॻि थी था वञे अलॻि थी करे इंसानु इलाही ॿियनि मसइलनि में बि इन्वॉल्व थींदो आहे जेके ॿार बि संभालणा आहिनि अगरि अलहदा थी विया त अगरि उन ॿारनि जी रिस्पॉन्सिबिलिटी न आई त उहो माउ खे खणणी पवंदी आहे तव्हां जेकॾहिं मुकमल औरत हुजे आहे तव्हांजी शादी थियल हुजे हा ऐं तव्हांखे पहिरें साल में तव्हां प्रेग्नेंट थी वञो हा त तव्हांजी पहिरीं ख़्वाहिश कहिड़ी हुजे हा तव्हांखे धीउ थिए या पुटु थिए जेको अल्लाह ताला ॾे जेको अल्लाह ताला ॾे जेको अल्लाह इन ते तव्हांजो यकीन हुजे हा इहा उहो जेको अल्लाह ताला हुजे बाक़ी मां प्रायोरिटी न आहियां ॾींदी की पुटु थिए त असां हक़ीक़त कयूं धीउ थिए त हलो बसि मिठाई पाड़े ओड़े में विराए छॾियो बसि इहे इन शइ सां मां ख़िलाफ़ु आहियां पुटु थिया तॾहिं बि हक़ीक़ो थिया धीउ थिया तॾहिं बि हक़ीक़ो थिया ऐं जेकॾहिं ट्रांसजेंडर थिया तॾहिं त ख़ुशियूं ख़ुशियूं वरी मां त छा चवंदा आहिनि माना हिते तव्हां फ़र्क़ु कयो न माना तव्हां औरत ऐं मर्द खे छॾे तव्हां पंहिंजी ॾिसो हाणे आई कैन छो त असां जहिड़े माण्हू खे ॾिसो औरत मर्द खे त किथे न किथे कहीं न कोई स्टेट मिली थो वञे न कोई प्लेस बि असां वारनि खे त वीचारा घर में छा चवंदा या त दॿाए रखंदा आहिनि या ख़बर पए पैदा थिए त मारे छॾींदा आहिनि या पोइ थोरो जॾहिं वॾो थींदो आहे या पाड़े ओड़े चवंदा अड़ी खदड़ो ॼमियो आहे तव्हां ॾे पोइ हुनखे कढी छॾंदा आहिनि पोइ जेकॾहिं उहो पैदा थिए त मां चवंदा आहियां उहो त पोइ मुंहिंजे पोइ सारा खनि थिए छो त हुन असां पास्ट प्रैक्टिसिस में असां त ज़ुल्म ई सही आहिनि न तव्हां जेकॾहिं मुकमल औरत हुजो हा ऐं तव्हांजी शादी थी आहे शादी जी राति तव्हांजी कहिड़ी ख़्वाहिश हुजे हा त तव्हांजो हस्बैंड तव्हांखे मुंहुं दिखाई में हीअ शइ ॾींदो त तव्हां बेहदि ख़ुशि थियो आहे मूंखे डायमंड रिंग ॾिए त मां ॾाढी ख़ुशि थियां बिकॉज़ हिकिड़ो क्रेज़ आहे मुंहिंजा अॼु ताईं लाइफ में हिकिड़ो मतिलबु हिकु पंहिंजी पर्सनल चॉइस आहे त मूंखे कोई डायमंड गिफ्ट करे पंहिंजे मुड़ुस खे तव्हां जेकॾहिं तव्हां औरत हुजो हा पंहिंजे मुड़ुस खे तव्हां ॿी शादी जी इजाज़त ॾियो आहे बिल्कुलु बि न बिल्कुलु बि न पोइ की मूंसां जेका एॾा सारा पालिया आहिनि उहो केरु पालींदो तूं ॿिए खे पाली ॾींदो इहा ई त ॻाल्हि आहे ऐं जेकॾहिं हू अचानक शादी करे आयो हुजे तव्हांखे सडनली ख़बर पवे त तव्हांजे मुड़ुस जी 2 साल अॻु में त ॿी बि शादी थियल आहे त पोइ उन वक़्तु तव्हांजो रिएक्ट छा हुजे हा पोइ इहो आहे त पोइ इक्वेलिटी सभिनि खे जेको न इक्वेलिटी बिहेव करे सभिनि सां जेको आहे मतिलबु तव्हां छॾे न वञो सा डेफिनेटली मां न छॾे छो त अगरि हुन हिकिड़ी ग़लती कई आहे त अॻियां इहो बि त ॾिसो न हुन मूंखे ॿी साथ बि त एॾा ॾियनि ठीकु आहे न अगरि मां हुनखे छॾे ॾींदमि त इन केस अगरि मुंहिंजा पेरेंट्स अगरि मूंखे कल्ह को न रखनि मुंहिंजा जेके आहिनि न कोई भेण भाउ मूंखे न रखनि त पोइ मां काॾे वेंदमि जेकॾहिं तव्हांजो हस्बैंड तव्हांजी जेका ॿी वाइफ जंहिंखे पहाज चइजे खणी सिंधी में उनखे तव्हां सां गॾु रहाया हिक ई घर में रहो आहे हा रही सघां ऐं उन में जेकॾहिं के प्रॉब्लम्स क्रिएट करे अगरि हुन बीच में हुन में तस्लीम हिन खे शिफ्ट में करां की अगरि उहा इक्वल असांखे ट्रीट करे तरी जेकॾहिं उहा प्रायोरिटी हुनखे वधीक ॾे त डेफिनेटली पोइ त जंग अज़ीम आहे जेकॾहिं तव्हां औरत हुजो हा ऐं तव्हांजा 2 ॿार हुजनि हा हिकिड़ो तव्हांजो पुटु हुजे हा ॿियो तव्हांजी धीउ हुजे हा ऐं तव्हांखे एतिरा पैसा हुजनि हा जो हिकिड़े ॿार खे सुठे स्कूल में पढ़ाए सघो था ॿिए खे कंहिं आम स्कूल में त पोइ कहिड़े ॿार खे तव्हां उहे मां कॾहिं सेग्रीगेशन कया ई न मां हुन जेतिरे अगरि पंहिंजे बजट जे हिसाब सां मूं वटि बजट इहा ई आहे जेको मां तव्हांखे सुवालु मुंहिंजो आहे हा त हुन हिकिड़े खे सुठे स्कूल में पढ़ाए सघो था पोइ कहिड़े खे पढ़ायो आहे ॾिसो छोकिरी खे पढ़ायो आहे छोकिरे खे पढ़ायो आहे मां ॿिन्हिनि खे ॿिन्हिनि खे जेके न नंढड़े स्कूल में पढ़ायां मां हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेको इंसान जो अॻियां जॾहिं वधंदो आहे न उहो पंहिंजे टैलेंट सां वधंदो आहे हाणे मां अगरि चाहे त मां वञी बीकेन हाउस में पंहिंजे ॿार खे पढ़ायां मुंहिंजो ॿारु स्लो लर्नर आहे त उहो PhD कोन करे छॾंदो ठीकु आहे न त हीअ मिसाल मां पाण बि आहियां
ठीकु आहे मां पाण गवर्नमेंट यूनिवर्सिटी में पढ़ी आहियां, गवर्नमेंट कॉलेजिस में पढ़ी आहियां, गवर्नमेंट स्कूल में पढ़ी आहियां, पंहिंजी मां हिकु प्रोजेक्ट मैनेजमेंट बि आहियां। बेशक मां ट्रांस आहियां मगर हिकु रुतबो आहे असांजे सोसाइटी में, माण्हू असांखे मञनि था, ॿियो कोई नथो मञे पर एटलीस्ट कम्यूनिटी त भली कार करे थी। तव्हां जेकॾहिं औरत मुकमल हुजो हा त कहिड़ी अहिड़ी औरत आहे हिन वक़्तु जो तव्हां चओ त इन वांगुरु हुजां? महविश हया, दोस्ती बि हुन सां ऐं लॻो बि हुन वांगुरु आहे। हा, छो त हुन जी मतिलबु पर्सनली मां उन्हनि खे मतिलबु हिकु दफ़ा उन्हनि सां मिली आहियां, मां काफ़ी डिस्कशन बि कया, त हू जेकी स्क्रीन ते नज़र ईंदी आहे न उहा रियल में बि उहा ई आहे। हुनजे लाइ पंहिंजे मोहबत जा जज़्बात बि आहिनि पर पंहिंजी हिकिड़ी अकड़ बि आहे, इहो न कजांइ, मर्द सां इहा आहे इहो न कजांइ। त हुनजी मिसाल हुन जी मूवी में हिकिड़ी सीन आयो हो त हुनखे चमाट ॾेई त हुन तलाक ते अची वई, न त हिते त मायूं जेके न एॾा तेज़ाब बि फिटी करे वेंदा आहिनि, अखियूं बि कढी छॾंदा आहिनि, वार बि कढी, पोइ बि वेचारियूं हू त मूवी आहे न, उहा मूवी आहे पर हिकु करेक्टर वाइज़ हिकु इंसान जो न हिकु आइडियल थिए थो त के अगरि ॾिसो असां शादी करे तव्हां वटि आहियूं न त असां रिस्पेक्ट बि तव्हां खां वठण जी ओतिरी हक़दार आहियूं जे अगरि असां तव्हांखे रिस्पेक्ट ॾियूं था। अगरि असां तव्हांखे रिस्पेक्ट न ॾियूं, अगरि मां ख़राबु हुजां, तव्हां मुंहिंजे मथां तशदुद कयो, मां हक़ ते तशदुद जे जेके न लाइक़ु आहियां, मगर जॾहिं मां तव्हां सां लॉयल आहियां, मां पंहिंजे मुड़ुस खे पंहिंजो मिज़ाजी ख़ुदा सम्झां थी त डेफिनेटली मुड़ुस खे बि कोई हक़ न आहे। अगरि मां उहो मुंहिंजे लाइ ख़ुदा आहे त एटलीस्ट मां कुझु न कुझु त हुनजे लाइ हुजां न, कुझु त अहमियत रखां न। आहियां त औरत, उन औरत हुनखे मां उन औरत जे पेट मां निकितो, उन औरत जो उहो मुड़ुस बि आहे, उहा रिस्पेक्ट पंहिंजी मां ऐं ज़ाल जी हिकु जहिड़ी करे। ब्रेक जो वक़्तु आहे नाज़रीन। ज़हरिश ख़ान वज़ीर आज़म खां पोइ औरत जी कुर्सी ते वेही करे हुननि जेके बि ॻाल्हियूं कयूं जेके तव्हां ॿुधियूं हूंदियूं ऐं लुत्फ़ बि वरितो हूंदो तव्हां, छो त हीअ ॾाढियूं सचियूं ऐं सिधियूं ॻाल्हियूं करे रही आहिनि। ब्रेक खां पोइ अचूं था, ज़हरिश ख़ान खे मर्द जी कुर्सी ते तव्हां ॾिसंदा, काॾे बि न वञिजो, मूंसां गॾु ई रहिजो। वेलकम बैक। मर्द जी कुर्सी ते ज़हरिश ख़ान खे असां हिन वक़्तु दावत ॾींदासीं। वज़ीर आज़म खां पोइ औरत, औरत खां पोइ हिन वक़्तु तव्हांखे मर्द जी कुर्सी ते भली कार चऊं था। पोइ हिन में असांखे मर्द थी करे वञिणो पवंदो, छो त असांजी कम्यूनिटी में असांजे माण्हुनि में ॿई ख़ुसूसियात हूंदियूं आहिनि, ठीकु आहे, जज़्बात ऐं जेके ताक़त जेके न उहा समटाइम माण्हू इहे मेडिकली असांखे चवंदा आहिनि। मर्द जी ताक़त, मर्द जी सोच, मर्द जो सभु कुझु हुनजे ॻाल्हाइण मां ई ज़ाहिर थींदो आहे। बिल्कुलु, पर न रुॻो मर्द, औरत जी बि। सो सभ खां पहिरियां सवाल मां पुछंदुसि ज़हरिश ख़ान खां, जेके हिन वक़्तु मर्द जी कुर्सी ते वेठा आहिनि। तव्हां जेकॾहिं मुकमल मर्द हुजो हा, तव्हांजो नालो छा हुजे हा? ज़ुहैब अली सुमरो। ज़ुहैब अली सुमरो? आयशल मूंखे फैमिली नालो ॾिनो आहे। अच्छा, जेकॾहिं ॾाढो सुठो नालो तव्हां ॿुधायो त तव्हांजो हुजे हा। जेकॾहिं मर्द हुजो हा, पाकिस्तान में अहिड़ी कहिड़ी मशहूरु औरत आहे या पर्सनैलिटी आहे जंहिंसां तव्हांजी शादी जी ख़्वाहिश हुजे हा त मां हिन सां शादी कयां? मरियम औरंगज़ेब। मरियम औरंगज़ेब सां? हू वेचारी हिकिड़ी न्यूट्रल अक्सर रोईंदी रहंदी आहे न। अच्छा, हा, हू जॾहिं ख़िलाफ़ बि ॻाल्हि कंहिंजे ॻाल्हाईंदी आहे त तॾहिं बि मासूम सी लॻंदी आहे। तव्हां जेकॾहिं मर्द हुजो हा, अयाश हुजो आहे या शरीफ़ हुजो आहे? अयाशी त मतिलबु एतिरे हद ताईं न, मतिलबु मिडल पर्सन हुजां। मतिलबु अयाशी सां मुराद हीअ न आहे की ग़लति कमु करण जी अयाशी न हूंदी। असां वटि अयाशी, हा, मां पंहिंजे सवाल खे चेंज थो कयां त माना जेका नेगेटिव अयाशी थींदी आहे उहा हुजो आहे या शरीफ़ हुजो आहे? शरीफ़ हुजां। शरीफ़ हुजो आहे? बिल्कुलु लॉयल, कमनि सां कमु। हा ठीकु आहे, आउटिंग, हैंगआउट्स, इहे त हर कंहिंखे हक़ हूंदा आहिनि, उहो हर कोई कंदो आहे, ठीकु आहे। बाक़ी हिकिड़ी नेगेटिविटी में हली वञे न कि मतिलबु बसि
बाबा ये पैसा ॾियणा हल त होॾे हलूं इंजॉय कयूं सभु कुझु करे पी टे ज़हरीश ख़ान जेकॾहिं मर्द हुजे हा त कहिड़े शोबे में कमु करणु पसंदि करे हा? रेवेन्यू डिपार्टमेंट। रेवेन्यू डिपार्टमेंट में। छो त मुंहिंजे अंदरि अकाउंट्स जी काफ़ी एक्सपर्टीज़ आहिनि, हिन करे मां रेवेन्यू डिपार्टमेंट खे वधीक फॉलो कयां। ऐं जेकॾहिं ज़हरीश मर्द हुजे हा कहिड़े कम खां सख़्तु नफ़रत करे हा? ग़ीबत करणु। ग़ीबत खां मतिलबु बैक बाइटिंग ऐं ग़ीबत मूंखे इलाही मतिलबु पर्सनली इलाही बुरी लॻंदी आहे। हुनमें कोई स्पेसिफिक मां जेंडर वाइज़ न चवंदे, मूंखे पाण पर्सनली इलाही बुरी लॻे। ऐं हींअर तव्हां कंदा आहियो बैक बाइटिंग कंदा आहियो? कंदा बि आहियूं और नो डाउट कंदा बि आहियूं, असां बि इंसान आहियूं, कंदा बि आहियूं। मर्द हुजे हा त पोइ हिन खां अवॉइड कयो आहे? अवॉइड कयूं मतिलबु इंसान स्ट्रेट फॉरवर्ड हुजे। अगरि तव्हांखे अहिड़ो ग़लति लॻी ॻाल्हि त मूं ते चई छॾियो आहे भाई हीअ शइ ई आहे। ज़हरीश ख़ान जेकॾहिं मर्द हुजे हा त ख्वाजा सरान सां हुनजो कहिड़ो रवैयो हुजे हा? इलाही ज़बरदस्त। इहो हिन करे न त मां पाण ख्वाजा सिर आहियां, पर इलाही ज़बरदस्त। अगरि मुंहिंजे घर में का ख्वाजा सिरा पैदा थिया त मां उनखे इक्वली ट्रीट कयां। छो त दुनिया अहिड़ी आहे न, दुनिया त मतिलबु तव्हांजी न्याणी बि घर खां निकिरे थी न, हुनखे बि बुरो भलो चवंदा आहिनि, ठीकु आहे, उनखे बि कुझु सुठो न चवंदा, त पोइ उन्हनि जी आदत आहे। तव्हां जेकॾहिं प्रॉपर मर्द हुजो हा कहिड़ी अहिड़ी शख़्सियत आहे मर्दनि में जंहिंसां तव्हांजी बेस्ट फ्रेंडशिप हुजे हा? निसार खोड़ो साहब। निसार खोड़ो साहब। निसार खोड़ो साहब सां तव्हांजी बेस्ट फ्रेंडशिप हुजे हा? मगर उन्हनि जी एज लेवल ते बि हुजे हा न अहिड़ी थी। निसार साहब सां तव्हां हाणे बि करे सघो था बेस्ट फ्रेंड? बिल्कुलु करे सघो। तव्हांखे लाइक कंदा? मतिलबु बिल्कुलु जेके स्ट्रेट फॉरवर्ड माण्हू हूंदा आहिनि उहो मूंखे। तव्हां जेकॾहिं मर्द हुजो आहे तव्हांजी नज़र में मर्दानगी वारा कम कहिड़ा हुजनि हा? मर्दानगी वारा सभिनि खां वधीक जेका कम आहिनि पंहिंजी, सभिनि खां पहिरीं पंहिंजी फैमिली खे बैलेंसिंग करे रखणु, ठीकु आहे न। उन्हनि जो ज़िंदगी जो जेको मतिलबु मक़सदु हुजे आफ्टर मैरिज, पहिरें बिफोर मैरिज हुजे पाण स्टेबल करण जो। बेशक तव्हां कंहिं अमीर घर में बि पैदा थियो, पर तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी आइडेंटिटी हुजे। हुनजे अलावा तव्हां पंहिंजी फैमिली खे कीअं था एम्पावर कयो, फैमिली सिस्टम खे कीअं था हलायो, हर कंहिंखे तव्हांखे कीअं राज़ी रखिणो आहे। भेण आहिनि, भाउ आहिनि, धीउ आहे, पुटु आहे, ज़ाल आहे, ज़ाल सां गॾु अलॻि जेके न उनजा बि माइट आहिनि, ज़ाल जा बि माइट आहिनि, वरी मुंहिंजा पंहिंजा बि माइट आहिनि, पर सभिनि खे हिकु बैलेंस करे हलाइणु। औरतुनि सां तव्हांजो रवैयो कीअं हुजे जेकॾहिं तव्हां मर्द हुजो आहे त? इलाही सुठो हुजे, इलाही सुठो से मुराद के औरतूं का औरत हरूभरू तव्हांजे ॻिची में पवे हा, तव्हांजी इंसल्ट करे हा, पोइ तव्हांखे डीमोरलाइज़ करे हा, तव्हांखे ख्वार करे हा, त एक्शन जो रिएक्शन त सभिनि जे लाइ। पोइ तव्हांजो कीअं हुजे यार? एक्शन जो रिएक्शन त पोइ सभिनि लाइ। हाणे बिला वजह त कंहिं फज़ूल हक़ जे न मतिलबु फज़ूल कंहिं हुनजे बुनियाद ते, एविडेंस जे बुनियाद ते पोइ अगरि कोई असांजे मथां उंगली उठाईंदो। तव्हां जेकॾहिं मर्द हुजो आहे त 4 शादियुनि मां तव्हां घणियूं कयो आहे? हिकिड़ी कयो आहे। छो त अॼुकल्ह जे महांगाई दौर में हिकिड़ी घणी आहे। इहे जेके मर्द शादियूं कंदा आहिनि 4, तव्हांजी नज़र में छा आहे त इहे सिर्फ़ु सुकून ख़ातिर या के तंग थी बि कंदा आहिनि? ॾिसो हर किथे मर्द बि ग़लति न हूंदा, ठीकु आहे। को माण्हू मायूं वाक़ई अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जेकी मर्द सां न ठाहींदियूं आहिनि, सॼो ॾींहुं अज़ाब विझी सिर ते रखे, उनजी सज़ा ले लाइ त मां चवंदुमि त मर्द अगरि ॿियो स्टेप खणे थो त सुठी ॻाल्हि आहे। उन्हनि फ़साद माई औरतुनि में बि आहे, सिर्फ़ु मर्द ख़राबु न आहिनि, औरतूं बि फ़सादी हूंदियूं आहिनि। बेशक उन्हनि खे एतिरी अहमियत असांजी सोसाइटी में न हुजे या कुझु बि, पर फ़साद औरतुनि में बि घणो आहे। त हाणे हिकु माइटनि अगरि हुनजी शादी कराई कंहिंसां, अगरि उहा हुन सां ठही नथी त डेफिनेटली हुनजो राइट आहे। तव्हां जेकॾहिं मर्द हुजो हा त पंहिंजी वाइफ खे, पंहिंजी फैमिली खे कहिड़ी जाइ ते वधीक घुमायो आहे? हिल स्टेशन, मरी, नारायण कागन, छो त हीअ असांजे मुल्क जा इलाही ख़ूबसूरत हिसा आहिनि जेके असां इग्नोर करे विया। तव्हां जेकॾहिं मर्द हुजो आहे त पंहिंजी वाइफ खे शादी जी राति मुंहुं ॾेखारणी छा ॾियो आहे? सेम डायमंड रिंग। ऐं हक़मार में छा ॾियो सा? हक़मार में छा ॾियो सा? हक़मेर जेको इस्लामी असांखे ॿुधायो वञे थो, माण्हू अक्सर असांजे सोसाइटी 25-25 लख बि रखंदा आहिनि, जंहिंखे जेको टुटणो हूंदो आहे न रिश्तो, पोइ 1 करोड़ हक़मेर बि रखे तॾहिं बि टुटी वेंदो। तॾहिं बि टुटी वेंदो, ठीकु आहे न।
त हे बसि अॼुकल्ह माण्हू पंहिंजे शो शा ॾेखारण जे लाइ अड़ी असां हेतिरी वक़ में रखी आहे, अहिड़ो कुझु न आहे। तव्हां जेकॾहिं मर्द हुजो आहे त तव्हां पहिरियों ॿारु कहिड़ो पसंदि कयो आहे त मूंखे थिए? कोई बि धीउ पुटु ख्वाजा सर कोई बि कोई उहो सेम सुवाल जेको औरत में बि तव्हां कयो, बिल्कुलु हिते बि तव्हां उहो ई था कयो। हा, छो त इक्वली तव्हां जेकॾहिं मर्द हुजो आहे, तव्हांजो पहिरियों पुटु ॼमे हा, हा, तव्हां हुन नालो छा रखो आहे? अहमर। अहमर अहमर। ऐं जेकॾहिं धीउ ॼमे हा छा रखोसि? अमल। अमल अमल। अमल। जेकॾहिं तव्हां मर्द हुजो आहे ऐं तव्हांखे एतिरियूं मुश्किलातूं अचनि हा जेके इंसान जी लिमिट खां मथे थींदियूं आहिनि, त उन कैफ़ियत में किराए कयो आहे या ज़ब्त कयो आहे? कोशिशि कयां कि मसइलनि खे हल करण जी हल थियनि। ॿियो अगरि उहे परेशानियूं आहिनि त सोच इहो कजे कि मतिलबु थोरो सा प्रोएक्टिव अप्रोच रखिजे कि हल कीअं थींदा। तव्हां जेकॾहिं मर्द हुजो आहे, सिंध जे लाइ छा कयो आहे? सिंध खे डेवलपमेंट जे इलाही ज़रूरत आहे। असांजा रोड कचा आहिनि, असांजी गलियूं ख़राबु आहिनि, इलाही कुझु आहे। असांजे हिते सफ़ाई न आहे, पहिरीं उहो कयूं आहे। माण्हुनि खे पीअण जे लाइ पाणी साफ़ु न आहे, उन्हनि जे लाइ सभु पहिरीं उहो कयूं आहे। बाक़ी नीड्स त इलाही वधीक आहिनि, रोटी कपिड़ा मकान त इहे इलाही सारी शयूं आहिनि, पर बेसिकली डेवलपमेंट हुजणु इलाही ज़रूरी आहे। छो त हीउ मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस आहे। जीअं सिंध खां पहिरीं मोटरवे ते जॾहिं पाण पुॼूं था न त दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। इन्हनि कमनि ते तव्हां हाणे बि कमु करे सघो था। कीअं? तव्हांजी कम्यूनिटी आहे, तव्हां उन्हनि सां गॾु निकिरी सघो था। बिल्कुलु निकिरी सघो था, पर असांखे रोड उन जा वसाइल केरु ॾींदो? असां अगरि असांजी कम्यूनिटी अगरि एॾी मतिलबु स्टेबल हुजे हा त उहो ज़रूरु करे हा। छो त असां लिटरली कंहिंजी इम्पावर न आहियो तव्हां। इम्पावर्ड। हा, तव्हां जेकॾहिं मर्द हुजो आहे, तव्हांजी सभ खां वॾी ख़्वाहिश कहिड़ी हुजे हा? कि फैमिलीज़ खे स्टेबल करणु, पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे मुल्क में करणु। जेका असांजी मां अक्सर माण्हू इम्पावर थी करे मुल्क छॾे वेंदा आहिनि, पर मां चवंदी आहियां त पंहिंजे मुल्क में हुजूं। जेकी असां क़ाबिलियत असां जेकी हासिलु कई आहे, अॼु असांखे एतिरा क़ाबिल, हू पंहिंजे मुल्क जे लाइ हुजूं। अॼु मां तव्हांखे 3 चेयर्स ते विहारियो, हिकु वज़ीर आज़म जी कुर्सी, ॿियो औरत जी कुर्सी, टियों हिकु मर्द जी कुर्सी। ज़ैरिश ख़ान खां पर्सनली इहो पुछणु थो चाहियां त जेकॾहिं हिन वक़्तु तव्हांखे वाक़ई हिन 3 मां का हिकिड़ी ॻाल्हि अलाह ताला तव्हांजी पूरी करे त तव्हां हिन 3 मां छा थियणु पसंदि कयो? वज़ीर आज़म। वज़ीर आज़म। छो त तव्हां मर्दनि खे बि आज़मायो, औरतुनि खे बि आज़मायो, हाणे असांजी बारी आहे, हाणे असांखे अचणु घुरिजे। तव्हां जेकॾहिं मर्द हुजो हा त पोइ असांजे हिन प्रोग्राम में अची करे तव्हां आख़िर में छा चओ हा? सभिनि खां पहिरीं मां इहा ॻाल्हि चवंदुमि त असां सभु इंसान आहियूं, त इंसानियत खे पहिरीं प्रमोट कयो। इंसानियत इलाही वॾी शइ आहे। मज़हब बि बाद में था अचनि, पैसो बि बाद में थो अचे, इलाही सारी शयूं पोइ थियूं अचनि, डेवलपमेंट, एम्पावरमेंट, इक्वेलिटी, इलाही सारी। पहिरें सभु इंसान सम्झो। इहो त जॾहिं तव्हां मर्द हुजो आहे त चयो, हाणे ज़ैरिश ख़ान आख़िर में वेंदे वेंदे छा चवंदी? मां इहो चवंदुमि त आख़िरी वरी हिकिड़ी ॻाल्हि चवंदुमि, पहिरें त असांजी कम्यूनिटी खे एक्सेप्ट करो। माउ पीउ प्लीज़ असांजे तव्हांजे घर में अगरि ख़्वाजा सिरा पैदा थो थिए त प्लीज़ ख़्वाजा सिरा खे एक्सेप्ट कयो, उनखे घर मां न कढियो। ॿियो, हाणे वक़्तु आहे असांखे वज़ारत में अचण जो। इलाही सारा असांजा कम थी विया आहिनि। पहिरीं चवंदा त असां पढ़ियल लिखियल आहियूं, हाणे असां एजुकेटेड बि आहियूं। हर मुख़्तलिफ़ शोबे ते ट्रांसजेंडर नज़र बि अचनि था। बसि हाणे अगरि घटिताई आहे त उहा सेनेट ऐं पार्लियामेंट में ट्रांसजेंडर जी हाणे सीट न आहे। अगरि उहा सीट थी वई त इंशाअल्लाह ताला पाकिस्तान इलाही अॻियां वेंदो। थैंक यू सो मच ज़ैरिश ख़ान, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम असांजे हिन केरु वेंदो कुर्सी प्रोग्राम में 3 कुर्सियुनि ते वेही करे तव्हां अञा बि 4 खाना 12 चंड हणी छॾिया। सो काइंड ऑफ यू। थैंक यू सो मच। अॼु असांजे शो में हिकु मल्टी डायनामिक पर्सनैलिटी हुई। वरी नेक्स्ट वीक हैदर क़ादरी कंहिं बहितरीनु पर्सनैलिटी सां तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदो। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।